दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियुनि जी नाकामीअ ते सख़्तु रद्द-ए-अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त अफ़गान तालिबान जी ॻिची ॻाल्हियुनि खे वधीक बर्दाश्त न कयो वेंदो। जेकॾहिं अफ़गानिस्तान जंग करणु चाहे थो त पाकिस्तान वटि तालिबाननि खे वापसि पोइते धिकण जी सलाहियत मौजूदु आहे। पाकिस्तान बिरादर मुल्कनि जी दरख़्वास्त ते अमन ॻाल्हियूं शुरू कयूं, पर अफ़गानिस्तान जा इख़्तियारियुनि जा बयान बदनीयती वारी सोच ज़ाहिर कनि था। सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ जी सदारत हेठि इजलास में औरंगी टाउन जी क़तर इस्पताल में एमरजेंसी ऐं ICU सर्विस खे जदीद मयार ते अपग्रेड करण बाबति तरबियत याफ़्ता डॉक्टरनि ऐं नर्सुनि जी मौजूदगीअ खे यकीनी बणाइण समेत मरीज़नि खे फ़ौरी तौर मयारी इलाज फ़राहम करण जी क़दमनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में आगा खान यूनिवर्सिटी, सिंध हेल्थ केयर कमीशन ऐं इस्पताल जा आला ऑफिसर मौजूदु हुया। सेहत वारी वज़ीर इस्पताल लाइ बुनियादी ऐं आला दर्जे जी कार्डिक लाइफ सपोर्ट प्रोग्राम, डिज़ास्टर ट्रेनिंग ऐं तरबियती कोर्स जी मंज़ूरी ॾिनी। सेहत खाते जी वज़ीर चयो त माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचाइण डॉक्टरनि जो फ़र्ज़ु आहे। 27 सालनि खां नज़र खां महरूम अरल हुसैन गॾियल चिटाभेटी साल 2024 वारो इम्तिहान पास करण बाद सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते प्रिंसिपल सेक्रेटरी आगा वासिफ़, सेक्रेटरी DAPD ऐं ॿिया ऑफिसर मौजूदु हुया। अरल हुसैन चयो त फॉरेन सर्विसिस संदसि पहिरीं पसंदि हुई ऐं खेसि नज़र खां महरूम माण्हुनि लाइ गॾियल चिटाभेटीअ वारे इम्तिहान में इज़ाफ़ी वक़्तु ॾिनो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त ख़ासि ॿारनि लाइ कयल कोशिशूं काराइतियूं साबित थी रहियूं आहिनि। सूबे ऐं मुल्क में ख़ासि माण्हुनि जी तरक़ीअ लाइ क़दम जारी रखिया वेंदा। पाकिस्तान जी आला क़यादत तरफ़ां तुर्की जे 102 जमहूरी ॾींहं जे मौक़े ते तुर्कीअ जी अवाम ऐं सदर रजब तैयब उर्दगान खे मुबारकबाद ॾिनी वयूं। सदर आसिफ़ अली ज़रदारी पंहिंजे जारी कयल बयान में चयो त तुर्की क़ौम जी साबित क़दमी ऐं बसीरत उहो अॼु सॼी दुनिया लाइ मशल वारी राह आहे। हुन चयो त मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जी क़यादत इस्लाह ऐं तरक़ीअ जा नवां रस्ता खोलिया, जॾहिं त अल्लामा इक़बाल ऐं मोहम्मद अली जिन्ना तुर्क क़यादत जी जदोजहद खे ख़िराज तहसीन पेश कयो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवार उल हक़ पंहिंजे उहिदे तां हटण लाइ शर्त रखी छॾी। ज़रियनि मूजिबि चौधरी अनवार उल हक़ पंहिंजे हिमायती वज़ीरनि ऐं असेंबली मेंबरनि लाइ तरक़ी फंडनि ऐं जारी मनसूबनि जी ज़मानत घुरी आहे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवार उल हक़ मुतालबो कयो आहे त ईंदड़ चूंड खां अॻु मुस्लिम लीग नून जे वज़ीरनि ऐं टिकट होल्डरनि खे बि बराबरी जी बुनियाद ते फंड जारी कया वेंदा। वाज़े रहे त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद जी रथ ते मुतफ़िक़ थिया।